मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों भाइरों, अल्लाह जा लख लख शुक्राना जै रब करीम असां के मदीने वारे साईं जी उम्मत में शामिल फरमायो। उन नबी जा गुलाम बणियासी जे नबी जी इज्जत अजमत शान मकाम ऐं दर्जो खुद खालिक पाण बुलंद करे छड़ियो। जे नबी जो हुस्न बेमिसाल, इखलाक बेमिसाल, जे नबी जी सूरत बेमिसाल ऐं सीरत बेमिसाल। गर्मी लगी तो थका थका वेठा आहियो। मदीने वारे जी वाखाण वणे तो दिल खोले चो सुभान अल्लाह। जे नबी जी पाक सूरत पूरी कायनात में मुस्तफा जे हुस्न ऐं जमाल जहिड़ो कंहिंजो हुस्न ऐं जमाल थी नथो सघे। दुनिया में जेतिरी बि सूंह आ, हुस्न आ, जमाल आ, सभु गॾु कजे त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे हुस्न जे अध बराबर भी नथी थी सके। पर हजरत यूसुफ जो हुस्न भी मिलाए सारी कायनात जो हुस्न, जिन्नन मलाइकन इंसानन सभिनी जो हुस्न गॾु कजे, मदीने वारे जो हुस्न अञा आला, अञा बाला, अञा सोहणो। मिस्र में डुकर पियो, अन्न खत्म थी वियो, पो मानू हजरत यूसुफ वट दाह खणी आया, साईं असां जो बादशाह बाई, असां जो नबी बाई, असां वट अन्न दाणो कोने, बुख था मरूं। हजरत यूसुफ पंहिंजे चेहरे ते नकाब ढके हलंदा हा। फरमायूं त जेॾी महिल बुख लॻेव अचो मुंहिंजी ज़ियारत कयो। जेॾी महिल हज़ारे माण्हू गॾु थींदा, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम साम्हूं अची कुर्सी ते वेही पंहिंजे चेहरे पाक तां नकाब हटाईंदो हो। माण्हू हज़रत हुस्न यूसुफ खे ॾिसंदा हा, उन्हनि जी बुख बि लही वेंदी, उञ बि लही वेंदी। बराबर हज़रत यूसुफ जो हुस्न दुनिया जे हुस्न में मशहूर आ, मारूफ आ, पर मुझे दिलबर नबी जो हुस्न अञा आला, अञा बाला। हजरत यूसुफ के हुस्न मिलियो हो सबीह, मदीने वारे साईं जो हुस्न आहे मलीह। सबीह सॾिबो आ सुबुह जो जीअं सिज उभरंदो आ न, त ओडी मल जीअं सिज जा ताज़ा किरणा निकरंदा आहिनि सुबुह जे वक्त में, इएं जीअं आसमान जा किनारा रोशन नजर ईंदा आहिनि, इन खे हुस्न सबीह सॾिबो आ। पर जेॾी महिल सिज पंहिंजे बादलन में लिकी वञे, सिज जी तपश नजर न अचे, सिर्फ रोशनी हुजे, ऐं हेॾों चंड जो हुस्न हुजे, हेॾों ककरनि जो जमाल हुजे, ऐं उन जे विच में रोशनी हुजे जेका न अखियुनि खे खेरो करे, न उन मजा माण्हू बेज़ार थी सघे, न तिड़को लगे, न उस लगे, न अखियुनि खे ताब वठे। इन खे सॾिबो आहे हुस्न मलीह।
हुस्ने सभी ॾिसो सिज उभरंदो आहे न थोरी देर खां पोइ तिड़को अखियुनि में लॻंदो अखियूं खैरो थी वेंदियूं अखियूं बंदि थी वेंदियूं माण्हू ॾिसी न सघंदो दिलि भरिजी वेंदी पर हुस्ने मली अहिड़ो आहे जो सॼो ॾींहुं पिया ॾिसो दिलि न भरंदी आहे हज़रत यूसुफ जो हुस्न हिकिड़ो भेरो ॿ भेरा टे भेरा जेको ॾिसंदो दिलि भरिजी वेंदी हुई पर मुंहिंजे मुस्तफ़ा खे जन सॼी ज़िंदगी ॾिठो दिलि न भरी जीअं ॾिसंदा हुआ तीअं प्यास वधंदी हुई उञ वधंदी हुई दिलि चवंदी वरी ॾिसां ॾिसी वरी चवंदा वरी ॾिसां इमाम तिरमज़ी रिवायत आंदी आहे हज़रत जाबिर बिन समुरा रज़ी अल्लाह ताला अन्हु असाबी सगोरो आहे चए थो रात जो वॻड़ो हो मूंखे मदीने वारे में को कम पइजी वियो रात जे टाइम ते मां आयुसि मुस्तफ़ा करीम सां मिलण जे लाइ हुज़ूर सां को कम हुयो पेश थियुसि ओॾी महिल मदीने वारे साईं खे गाढ़े रंग जे लकीरुनि वारो वॻो पातल हुयो हुज़ूर आरामी हुया बदन ते कपड़ो ढकियल हुयो चेहरो मुबारक ज़ाहिर हुयो हज़रत जाबिर चयो त कम त पोइ बि पिया थींदा अॼु मौक़ो मिलियो आहे दिलबर जो दीदार त करे वठां ज़ियारत करे वठां दिलि त ठारियां पंहिंजी दीदार करे जीअं ॾिसां तीअं वञे प्यास वधंदी जीअं ॾिसां तीअं वञे सिक वधंदी दिलि भरजे न पई ड्रो थिए न पियो जीअं ॾिसंदो रहियुसि प्यास वधंदी वई इश्क वधंदो वियो तड़प वधंदी वई ओचितो हीअं मथे जो ॾिठुमि त चोॾहीं जी राति जो चंड खिड़ियो बीठो चंड खे ॾिठुमि वरी मदीने वारे जे चेहरे खे ॾिठुमि वरी चंड खे ॾिठुमि वरी मुस्तफ़ा जे मुखड़े खे ॾिठुमि दिलि खे चयुमि त जाबिर ॾे ख़बर चंड सुहिणो या मुस्तफ़ा जो चेहरो सुहिणो जी हिकिड़ी नज़र चंड खे ॾिसां ॿी नज़र रुखे मुस्तफ़ा खे ॾिसां ॾिसंदे ॾिसंदे दिलि मां ख़्याल आयो दिलि मां आवाज़ आयो फल हुव अहसनु इंदी मिनल क़मर लैलतिल बद्र चोॾहीं जे चंड खां मुस्तफ़ा जो चेहरो वधीक सुहिणो वधीक हसीन चोॾहीं जी राति चंड चिमकंदो आहे न उन में छाई नज़र ईंदी आहे मुंहं ते छायूं पइजी वेंदियूं आहिनि दाग चेहरे चंड वारे में ॾिठमि त छायूं नज़र आयूं मुस्तफ़ा जे चेहरे में को ऐब नज़र ई न आयो पोइ मुंहिंजी दिलि चयो त चोॾहीं जे चंड खां मुंहिंजे मुस्तफ़ा जो चेहरो वधीक सुहिणो वधीक जमाल वारो ऐं वधीक रोशन आहे पोइ उन जेको हज़रत जाबिर जे दिलि मां आवाज़ निकितो उन खे सिंधीअ में भिटाई बयान कयो कुर्बान वञा भिटाई तुंहिंजे लफ़्ज़नि तां फरमाए थो चंड चवाए सच जे मठियां मूर न भाईं कॾहिं उभरी सनड़ो कॾहिं उभरी गज जे मुंह में बरई मच तब मटु न भाया महबूब जो ओ चंड तुंहिंजी चांडोकी कॾहिं नंढो कॾहिं वॾो कॾहिं त वरी लिकी वञी गुम थी वञी मुंहिंजो मुस्तफ़ा सदाई रोशन आहे सदाई उसमें जमाल जो बेकरार फरमाए तो ससे सिजन उभरे 84 चंडन बिलाहिरिय प्रियन सब उंदा ही भाया सारे साल जा सिज 360 भेरा उभरे लहे इन्हनि जी सब रोशनी गॾु कजे चंड जी चांडोगी जूं साल में 84 रातियूं थींदियूं आहिनि
जंहिंमें चंड आप ताप सां खिड़ंदो आहे। ये 84 रातियुनि जी रोशनी सिज जी सारे साल जी रोशनी गॾु कजे त बि मुंहिंजे मुस्तफ़ा जे चेहरे जी रोशनी अञा मथे आहे। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो असा भी सगोरो थो चवे त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं रात जे वगड़े में ओचितो घर मां निकिरंदा हा त मदीने जूं गलियूं रोशन थी वेंदियूं, घिटियूं रोशन थी वेंदियूं। मजलिस में ईंदा हा, बत्ती जी ज़रूरत न, गोले जी ज़रूरत न, बिजली जी ज़रूरत न, ॾीए लालटेन ॿारण जी ज़रूरत न। मुस्तफ़ा जे चेहरे जी रोशनी सां सारी मजलिस रोशन बणजी वेंदी हुई। मां आयशा थी चवे त रात जो मां पंहिंजे हुजरे में हुयसि, ॾीओ ॿरियो पे सेबो पे कयो मैं पंहिंजे कपिड़े खे टोपो पे ॾिन में हुजूर आया मुंहिंजे हुजरे में, हवा जो झूटो लॻो, ॾीओ उझामी वियो, मुंहिंजी सुई हेठि किरी पई, हथो राड़ियूं पई ॾियां, ॻोल्हियां पई, सुई हथ न पई अचे। जेॾी महिल हुजूर हुजरे में आया त मुंहिंजो कमरो रोशन थी वियो। मुझो ही रोशनी छाजी दियो तो उछाण ला, ही रोशनी छाजी आ। अञा जो ॾिसां त मुझो घोट मोहम्मद पाक आयो आ। मुस्तफ़ा जे गलन जी रोशनी में मां उहा सुई त ॻोल्ही पर सुई में सॻो बि दाख़िल करे वरितो। हजरत मौला अली का पुछूं त दे ख़बर अली तो मदीने वारे साईं के कीअं ॾिठो? फरमाई वल्लाह मा राई तो अहसन मिनो क़ब्लहू वला बदहू। अल्लाह जो कसम मुस्तफ़ा जहिड़ो चेहरो न मूं अॻु ॾिठो न पोइ ॾिठो। मुल्ले के केड़ी खबर त मदीने वारे जो शान छा है? मुल्ले ॾिठो ही ना है जे ॾिसे हां त ये एतराज न करे हां, ये नुक्ताचीनियूं न करे हां। खुदा जो कसम अली का पुछजे मुस्तफ़ा के ॾिठो, अम्मा आयशा का पुछजे मुस्तफ़ा के ॾिठो, जाबिर बिन समुरा का पुछजे मदीने वारे मीर के ॾिठो। हजरत अबू हुरैरा तो चवे रात जो वक्त हुजूर मस्जिद नबवी में आया, सरकार के चादर वेड़ियल हुई, उन्हें चादर में पंजी कच्छ में काशे लिकल हुयन। मस्जिद नबवी में आया, चादर जो हटायूं त नंढड़ो शहजादो इमाम हुसैन मुस्तफ़ा जी पाक कच्छ में हुयो। हाय हाय वाह हुसैन तुझो शान। कदे हुसैन मुस्तफ़ा जे पाक कुल्हन ते, कदे झोली में, अज मुस्तफ़ा करीम जी कच्छ में आ। हुजूर ईशा नमाज पढ़ाइण आया। हजरत इमाम हुसैन चयो नाना साईं मां पंहिंजे अम्मा ॾे वेंदुसि। हजरत अबू हुरैरा चयो या रसूल अल्लाह मुखे मोकल ॾियो त मां शहजादे के हवेली पाक ॾे छॾे अचां। इमाम हुसैन चयो त न मां अबू हुरैरा सां न वेंदुसि, पाण वेंदुसि। साईं फरमाए भला वञ। चइसि मां ऊंदे में कीअं वञां, गली में ऊंदे या कीअं वञां? साईं मुर्किया। हाय 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 खुदा जो कसम हदीसुन में अचे तो मुझा दोस्तों शमाइल वारा लिखन था हुजूर जदे मुर्कंदा ही सामो वारा दंद मुबारक जाहिर थींदा त जिए खिमण जी तजल्ली थे। खिमण चिमकंदी आ ॾिठी अथव न ककड़ में जेॾी महिल खिमण चिमकंदी हिकिड़ी घड़ी चिमकंदी थोरी घड़ी पर ईअं ॾींहुं थी वेंदो आहे, वरी थोरी देर में हूंदे खिमण कीअं चिमकंदी आहे। हुजूर जी ॾंद जी चोटी ज़ाहिर थिए त ईअं खिमण वांगुरु तजल्ला थी वञनि। जेॾी महिल इमाम हुसैन चयो त मां ऊंदे में कीअं वञां? साईं मुर्किया ॾंद मुबारक ज़ाहिर थियो, ईअं खिमण चिमकी
जो पूरे मदीने जा गस घिटियूं हड़ई रोशन थी विया ककड़ वारी खिवण घड़ी खन का पो चमको वरी ऊंदे पर हीअ जा खिवण वारी रोशनी थी त इहा रोशनी बीठी रही जैसी हुसैन वञी अमड़ जी गोद ताईं पहुतो हाय 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 छा त शान आहे मुंहिंजे महबूब जो मुलो चए थो नबी असां वांगुरु नबी असां जहिड़ो हुयो तोखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजे दिल पर जो शान छा आहे अब गाजी शाह है ना हिते मथे काछे गाजी शाह ये बरोच जो ना त इहो असां बरोचन जो पीर आहे हालांकि पीर विरहाया न आहिनि अलाह वारा सभिनी जा आहिनि गाजी शाह रुगे बरोचन जो असां सिंधी छुटा थींदा सभिनी जो पीर आहे जत हिकिड़ो वियो गाजी शाह जी दरगाह ते वियो घणी देर ते मोटियो ई कोन घणी देर खां पोइ मोटियो त कुराड़ी मां पई पुछे बा बच्चा किथे गया हमी आखे अम्मा गाजी शाह ते गया हम आखे गाजी शाह को ॾिठई चे हा मां ॾेखारियां गाजी शाह जे दरगाह ते उन वक्त में को सेरांदी खां शीशो लॻियलु आईनो लॻियलु हे जत जो आयो न हिन मिसकीन ज़िंदगी में कॾहिं आईनो ॾिठो कोन हो आईनो जो ॾिठई त उन में पंहिंजी सूरत नज़र आयसि अंगोछड़ो ॿधल हुजेसि गोॾे ते ऐं पेरनि में हो जेको स्लीपर कोन पाईंदा आहिनि हिन में टायर में ठहंदो आहे उहो पातल हुजेसि ऐं साईं मुंहिंजा अखियुनि मां पिचूं हीअं जो ॾिठई आखिर इहो गाजी शाह खड़ा आहे यको बि न ॾिठई जेॾी महिल मोटियो मां खे पियो चए त मां गाजी शाह ॾेखारियां अबा गाजी शाह कीअं आहे अमा मेकूं ॾिठई ॼण गाजी शाह ॾिठई जेड़ा मैं तेड़ा गाजी शाह इहा खबर न है त गाजी शाह त बी शय आहे तो पंजी सूरत ने भागा ॾिसी आयो ही ओ बेटा मुल्लो चे तो नबी असां वांगुरु असां जहिड़ो तोखे पंजी सूरत जो गंदी आ तोखे ऐब नज़र था अचनि मुंहिंजे मुस्तफा जी ज़ात में को ऐब आहे ई कोन चओ मदीने वारे साईं में मुझे सोने नबी जी जात में को ऐब सोने नबी जे हुस्न ऐं जमाल जड़ो के जो हुस्न ऐं जमाल कोने एड़ी के जी खूबी ऐं कमाल कोने जड़ो मदीने वारे साईं के सल्लल्लाहु अलैहि या अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हाणे जान छॾी दे अञा कढंदे अल्लाह मदीनो ॾेखारे चो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो जन ॾिठो नाहे उहे चवंदा आहिनि त नबी असां वांगुरु असां जहिड़ो आहे पर जन ॾिठो आहे उन्हनि खां पुछो त मुस्तफा जी ज़ात बेमिसाल आहे अहिड़ो काइनात में न आयो न ईंदो न ॼायो न ॼमंदो ओ मुंहिंजो सुहिणो यार हज़ारनि में सरदार सुहे सरदार में मुझो सुनो यार हो मिली यूसुफ के हुई केड़ी जरी सुकियन जुलेखा थी भई चरी थियो मस्त मजनू हो छाते वरी फड़ फोट पई इश्क वारन में मुझो सुनो यार ओ हजारन में सरदार सुहे सरदारन में
मुझो सुनो यार जे ज़ाहिर संदसे कुछ नूर थिए सारो जग दसड़ी यार तूर थिए जिन देव परी चिक चूर थिए वने शोर मची त मज़ारुन में मुझो सुनो यार सल्लल्लाहु अलैहि या अञा मोहब्बसा सल्लल्लाहु अलैहि या तुफैल नाले हिकिड़ो शख्स हुआ कबीले जो सरदार हुआ पंहिंजे कौम जो चङो मुड़स हुआ उनखे ख़बर पई त मक्के में मोहम्मद नबी पैदा थियो आहे पंहिंजे इलाइक़े मां हली मक्के पाक में आयो अबू जहल खे ख़बर पई त तुफैल सरदार आयो आहे चंड्रो अबू जहल जंहिंजे इहो सरदार मुसलमान थियो त सॼी क़ौम मुसलमान थींदी छो न वञी इन जो अॻु वठां अबू जहल अॻु वठी बीठो जीअं तुफैल आयो चई त मियां तूं बि सरदार मां बि सरदार सरदार सरदारनि वटि सुम्हनि था तूं मुंहिंजो महिमान आई मुंहिंजे ओताक ते हल यार मां आयो आहियां ॿुधो त मके में मोहम्मद नाले सां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो नबी पैदा थियो आहे मां हुनजो दीदार करण आयो आहियां चई बाबा तूं उन वटि न वञ उहो जादूगर आहे उनजो जादू ॾाढो असराइतो आहे तुफैल मोहम्मद जी सूरत में एडी कशिश उनजे आवाज में एडो असर हुआ जेको हिकिड़ो भेरो उनखे ॾिसंदो आहे सो पंहिंजो अबाणो दीन छॾे मुसलमान बणजी वेंदो आहे तोखे मां छॾींदुसि न तूं मुंहिंजो यार आहीं न पुराणा संगती आहियूं सरदार सरदारनि वटि सुम्हनि हल तूं मुंहिंजे ओताक ते हाणे हे सोचे पियो त हिनखे वञणो ई न ॾियां हुज़ूर ताईं पहुचे ई न मतां मुसलमान थी वञे तो फिर सरदार के वठी पंहिंजे ओताक में आंदई खिदमतूं कयई खाधा पीता खाराई सॼी रात हुजूर जी खिलाऊं कयई मनव कयई रोकयई त हुजूर वटि न वञजाए मुंहिंजा दोस्त सरदार चयो त मां चरियो त न आहियां जो तूं मूंखे ईअं थो सम्झी आखिर मुझो अकुलात मुखे अल्लाह से इल्म ॾिनो आहे सोच समझ ॾिनी आहे मां पंहिंजो अबाणो दीन कीअं छॾींदुसि तूं फिक्र न कर मां पंहिंजे दीन ते क़ाइम रहंदुसि चीनन मोहम्मद जी सूरत ई अहिड़ी सुहिणी आहे जो गुफ़्तार ई अहिड़ी मिठड़ी आहे सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्त सारी रात इनके खिलाऊं ॿुधाईंदो रहियो रोकींदो मना कंदो रहियो सुबुह जे वक़्त में तुफैल निकितो पंहिंजे ख्याल सां बराड़ी जे ख्याल सां ॿाहिरि निकितो हिकिड़ी गली खां गुज़रे पियो त अंदरों मिठड़े क़ुरान जी तिलावत जो आवाज़ पियो अचे यासीन वल कुरानिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम जेॾीमहिल मिठड़ो क़ुरान ॿुधई हिन जा कदम रुकजी विया बीही रहियो क़ुरान ॿुधंदो रहियो अखियुनि मां ॻोढ़ा वहण शुरू थी विया जेॾीमहिल तिलावत जो आवाज़ बंदि थियो तुफैल रड़ करे चयो ए मिठड़े आवाज़ वारा तुंहिंजो आवाज़ हेॾो मिठो आहे त तुंहिंजी सूरत छा हूंदी ॿाहिरि निकिर मां तोखे ॾिसण थो चाहियां जेॾीमहिल तिलावत वारो ॿाहिरि निकितो आहे ही को आम इंसान न हो ही त नबियनि जो सरदार मोहम्मद करीम हुयो तुफैल जी नज़र जेॾीमहिल मुस्तफ़ा जे मुखड़े ते पई ओॾीमहिल चए थो ला इलाहा इल्लल्लाह ला
मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बस पेरी भेरे सा दिसण सा कलमो पढ़ी मुसलमान थी वियो। जेरी मल मोटियो तो मुस्तफा जा शान जा कसीदा पढ़ंदो पियो अचे। और जेरी मल चंड्रे ॾिठुसि अबू जहल यारो अखियुन खां अंधो मुहम्मद तो चंड्र सा खिली खेॾंदो अबू जहल यारो अखियुन खां अंधो। अबू जेल जो औलाद अज बथई जेके मदीने वारे जे शान जा मुनकिर हिन हुजूर के पाण जड़ो समझंदा हिन ये हिन अबू जेल जा पैरोकार पर अबू बकर जा पैरोकार भी खोड़ हिन। आशिक चवंदा आहिनि तो मुस्तफा जड़ो कायनात में को आहे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह। मुझा दोस्तों सुनन अबू दाऊद में हदीस या हदीस इमाम तबरानी मजम कबीर में आंदी आ। इब्ने अबी जुर्री जाबिर बिन सलीम चे तो मां मक्के में पहिरियों भेरो आयुसि। पहिरियों भेरो मक्के में आयुसि राणी में गोठड़े में रहंदो हुयुसि। मक्के जे शहर में पहुतुसि राए तो रजुलन यसदुरुन्नास अन रायही हिकड़ो माण्हू ॾिठुम जंहिंजो चेहरो चमकदार हुयो गुफ्तार मिठड़ी हुई। जाॾे वञे पियो माण्हुनि जूं पोयूं फौजूं लॻियूं पियूं वञनि माण्हुनि जूं नज़रूं उन जे मुखड़े ते हुयूं। जीअं चवे पियो माण्हू ईअं पिया कनि ला यकूल शैअन इल्ला सदरू अनहु। जीअं चवे पियो माण्हू ईअं पिया कनि माण्हू उन सां वालिहाना मुहबत पिया रखनि। कुल तुम मन हाज़ा ॾिठो न हो न पहिरीं मूं चयो त ही माण्हू केरु आहे यार हेड़ो सुहिणो त मूं जिंदगी में न ॾिठो। जहिड़ो कद सुहिणो जहिड़ो चेहरो सुहिणो वरी वार गुंडीदार जुल्फ जेॾी महिल कुल्हनि ते अचनि पिया ईअं पिया लॻनि जीअं ककरनि मजा चोॾी जो चंड छातड़ी पाए। जेॾी महिल मुरके पियो त ईअं पियो लॻे ॼणो काइनात टिड़ी पई आहे। जेॾी महिल निहारे पियो त अखियुनि जे तापश सां दिलियूं मोहे पियो विझे। मूं माण्हुनि खां पुछो अबा ही केरु आहे हेड़ो सुहिणो हेड़ो प्यारो हेड़ो मिठो माण्हू मूं ज़िंदगी में न ॾिठो। चवण लॻा कालू हाज़ा रसूलुल्लाह तू नथो सुञाणी ही अल्लाह जो रसूल ही आम माण्हू न आहे ही रब जो मोकिलियल रसूल जी मूं जो ॾिठो ऐं ॿुधो त अल्लाह जो रसूल आहे त मां तकिड़ो वियुसि। वेझो वञी चयुमि अलैका सलाम या रसूल अल्लाह मर्रतैन ॿ भेरा मूं चयो अलैका सलाम तोते सलाम ए अल्लाह जा रसूल। क़ाल ला तकुल अलैका सलाम इन्हा तहियतुल मय्यत। उन माण्हू मूंखे चयो अलैका सलाम न चओ ईअं त मय्यत खे सलाम कबो आहे तूं हीअं चओ अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। हीअं चओ मय्यत वारो सलाम न कर ज़िंदन वारो सलाम कर। हीअं चओ अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। पोइ कुल्तु अंत रसूलुल्लाह
मूं अर्ज़ कयो त तव्हां अल्लाह जा रसूल आहियो, अल्लाह जा मोकिलियल पैगंबर आहियो? قال انا رسول الله الذي اذا اصابك ضر فدعوته كشفه عنك. ها मां अल्लाह जो रसूल आहियां, जॾहिं तूं ॾुख में हुजी मां तुंहिंजे लाइ दुआ घुरंदुसि, तुंहिंजा ॾुख रब लाहे छॾींदो. मां तुंहिंजो रसूल आहियां, जॾहिं तूं ग़म में परेशानी में हुजी मां मोहम्मद तुंहिंजे लाइ दुआ घुरां, तुंहिंजो ग़म तुंहिंजी परेशानी अल्लाह लाहे छॾींदो. وَإِنْ أَصَابَكَ عَامُ سَنَةٍ فَدَعَوْتُهُ أَنْبَتَهَا لَكَ. मां उहो मोहम्मद आहियां, उहो तुंहिंजो रसूल आहियां, जे तुंहिंजे मुल्क में मींहुं न वसे, ॾुकर पइजी वञे, साओ सलो न थिए, मां हथ खणी दुआ घुरां त वैरान पटर आबाद करे छॾे. मुझे सदके मुझे दुआ जे हथ खणण सां रब अणहूंद मां बि हूंद करे छॾींदो आहे. ककर न हुजनि पर मां चवां त ककर अची वेंदा, मींहं वसी वेंदा. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. हिकिड़ी मूंखे ॿी हदीस यादि थी अचे, उहा ॿुधाए वठां विच में. ही हदीस मां पूरी कंदुसि पर विच में ॿी यादि अची वई आहे, उहा ॿुधायां. थकिजी त न पिया आहियो न? अलाह मदीने वारे जो दीदार कराईंदो असां सभिनी खे. हुज़ूर जन जी ॼमार अञा 4 या 5 साल हुई. हुज़ूर जन जो अबो साईं हज़रत अब्दुल्ला वफ़ात करे वियो. पोइ मदीने वारे साईं खे संदन चाचो अबू तालिब पालींदो हुयो. अबू तालिब मौला अली जो बाबो, अली साईं जो बाबो, हुजूर जो चाचो. नंढपण में अबू तालिब मदीने वारे साईं खे पालियो हुयो. उन दौर में जॾहिं साईं जन जी उमिरि अञा 4 साल या 5 साल मक्के में ॾुकर पइजी वियो, मींहुं न पियो वसे. जो मींहुं न उठो, पथरेली ज़मीन, साओ तीलो न थियो, जानवर बुख मरण लॻा, पखी पखण मरण लॻा, माण्हू परेशान थी विया, ॾुकर वारी कैफ़ियत थी वई. पोइ मक्के वारनि आस पास वारनि गॾिजी चयो, मक्के जे बैतुल्लाह जो घर आहे, इन में 360 असांजा बुत रखिया आहिनि. हलो बुतनि खे चऊं मींहुं वसाए न. उहे बुतनि खे पूजींदा हुआ, मुशरिक हुया. बुतनि वटि आया, उन्हनि जा वॾा वॾा बुत लात मनात उज़ा, इहे वॾा उन्हनि जा बुत हुया. ॿिया नंढा नंढा बुत. चवंदा हे बुत पुट ॾींदो आहे, हे बुत धीउ ॾींदो आहे, हे बुत मींहुं वसाईंदो आहे, हे बुत मुश्किल टारींदो आहे. हर कम जा ख़ुदा जुदा ठाहे रखिया हुयनि. मके वारनि चयो त हेतिरा 360 बुत रखिया आहिनि, असां वटि मींहुं न पियो आहे, मरूं था बुख में. हाणे अचो त गॾिजी पंहिंजे ख़ुदानि खे सॼूं त मींहुं वसाइनि. सम्झो था न? हड़ई आया मके जा सरदार, वॾा नंढा, अमीर गरीब, हड़ई गॾिजी आया. बुतनि खे अचे वेंटियूं कयूं, पूजा कयूं, सजदा कयूं, सॾ कयूं, पर ककर जी ज़री न आई, मींहं जी ठिंब न पई. सॼो ॾींहुं रड़ंदा रहिया, सॼो ॾींहुं रोंदा रहिया, पर मींहुं न आयो सो न आयो. हिकिड़ो ॾींहुं, वरी ॿियो ॾींहुं, वरी टियों ॾींहुं, 3 ॾींहंनि ताईं रड़ंदा रहिया पर मींहुं न पियो. उन्हनि में हिकिड़ो सियाणो माण्हू हुयो, उन्हनि मुशरिकनि मज़ा. उन चयो त तव्हां छो परेशान थिया आहियो? अबू तालिब खे चओ, उनजो भाइटियो यतीम जेको मुहम्मद आहे न सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन मुहम्मद खे वठी अचे, उन जे वसीले सां दुआ घुरंदो, मींहुं वसी पवंदो. छो त इन नंढड़े खे अल्लाह वटि वॾो को मान मिलियल आहे. इन जे वसीले सां जा दुआ घुरबी आहे सा रद्द न थींदी आहे. 3 ॾींहं थिया अथव बुतनि खे सॾींदे, थियो वरियो सरियो कुझु न आहे. हाणे मुंहिंजी ॻाल्हि मञो, अबू तालिब खे चओ पंहिंजे यतीम भाइटे मुहम्मद खे आणे, उन जे वसीले सां दुआ घुरो, मींहुं वसंदो.
यार गाल भली कई थई इहो नंढड़ो जीअं जाओ आहे न जो अजीब अजीब ॻाल्हियूं था ॿुधो अजीब ॻाल्हियूं अजीब मौजा हुन जा ॿुधूं था हड़ई आया वॾा नंढा सरदार अमीर नवाब अबू तालिब जे घर अबू तालिब हड़ई आया अबू तालिब वट ओ अबू तालिब पंजे भाइटे मोहम्मद के वठी हल असां उन जे वसीले सां मींहुं घुरंदासीं रब खां चई हींअर मंझंदा काढ़ो आ गर्मी आ मुंहिंजो बच्चो नाज़ुक आ मां उस में न कढंदुसि जॾहिं सिज लड़े छांवरा लड़न ऐं ॾींहुं ठरे पोइ मां पाण पंहिंजे भाइटे खे वठी ईंदुसि ठीक है असा मक्के में वेही मस्जिदुल हराम में वेही इंतजार था कयूं तू भली जेडी मल वठी आ शाम थी जनाबे अबू तालिब मदीने वाले साईं के सुठड़ा सोहना कपड़ा पाराया हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी जावा त कुदरती अखियुन में सुरमो पातल हुयो कने सुरमे पाइण जी जरूरत न पई मुस्तफा जो चेहरो अगे ही हसीन जमील सोहणो अबू तालिब मदीने वाले साईं के नवा कपड़ा पहराया तैयार कयो हुजूर जो चेहरो इए पियो लगे जनु चोडी जो चंद्र जमीन ते लही आयो जनाबे अबू तालिब हुजूर जन के पंजे गोद में खयो भाकुर में खयो मक्के पाक मस्जिदुल हराम में आयो यो बैतुल्ला जेको चौकुंडियो काबो जंहिंखे हींअर कारो गिलाफ पातल आहे न उन वक्त में भी इनके गिलाफ पारायो वेंदो हुजूर जन जो बड़ ॾाढो कुसे उन पहिरियों काबे के खिलाफ उन पारायो मदीने वाले साईं के ॾाढे जनाबे अबू तालिब हुजूर जन के वठी आयो साईं जन के भाकुर में खणी आयो पो जेडी मल छावरा लड़ी विया सिज ओलह दे वियो पाछूला ओभर ते थिया बैतुल्ला जो दरवाजो उभरंदे पासे ॾों आ बैतुल्ला जे दर ऐं बैतुल्ला जी हीअ रुकन यमानी वारी कुंड इन जे विच में जेका काबे जी दीवार जो हिस्सो आ इते अची अबू तालिब बीठो हीअं कयई जो हुजूर जन के खणी बाहुन जे हेठों वरतई हुजूर जी पुठी मुबारक बैतुल्लाह जे दीवार सां लगाई जे नंढे ॿार खे खणबो आहे न कच्छ खां वठी बाहुन जे हेठों हितों वठी ऐं हीअं भित सां काबे जी दीवार सां हुजूर जी पुठी लगाए अबू तालिब चयो या अल्लाह तोखे वास्तो थी हिन मोहम्मद जे मुखड़े जो या अल्लाह तोखे वास्तो थी मोहम्मद जे चेहरे जो असा के मींहुं खपे असा के मींहुं वसाए अबू तालिब दुआ पियो घुरे अखियुनि में ॻोढ़ा अची वियसि हज़ारे माण्हू अॻियों बीठा हुया माण्हुनि जूं नज़रूं मुस्तफा जे मुखड़े ते हुयूं हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा इहे गुलनि में गुलाब नाहे अबू तालिब चयो मौला हिन मुखड़े जे सदके हिन पाक चेहरे जे सदके असांखे मींहुं खपे बस अञा अबू तालिब जी दुआ पूरी न थी हुई बादल अची विया ककर वसण लॻा माण्हुनि जा कपिड़ा पुसी विया बैतुल्ला जे सहन में आगुर में पानी वहण लॻो छरूं पाणी जूं थी वियूं अञा दुआ पूरी न थी आ त मींहं गजगोड़ूं बरसातूं वसण शुरू थी
मुझे महबूब जो चेहरो रब खे एड़ो वणंदो पोडी मल अबू तालिब हिकिड़ो शेर पढ़ियो आ वब यद युस्तस्कल गमाम बिबजी सिमालुल यतमा व इस्मतुन लिल अरामिली मुस्तफा जो चेहरो हसीन चिमकंदड़ चेहरो आ जे चेहरे जे वसीले सां मींह वसंदा आहिनि ही जने वडड़ो थींदो त यतीमन जो मददगार थींदो बेवाहन जो वाहर थींदो मिस्कीनन जो मददगार थींदो गरीबन जो गमख्वार थींदो ही मुंहिंजो बच्चो उहो शान वारो बच्चो थींदो अबू तालिब यो शेर पढ़ियो हुजूर जे शान में मींह वसो वसियो ऐं जल थल थी विया तड़ तरायूं भरजी वियूं हर पासे सुकर सणायूं आबादियूं सरसब्जियूं थी वियूं डुकर खत्म थी विया बेरोजगारियूं खत्म थी वियूं मुस्तफा जे वसीले सां दुआ घुरण सां न थियणा कम थी पिया वक्त गुजरी वियो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन हिजरत कई नबूवत मिली 53 साल मक्के में रहा वो हिजरत करे मदीने शरीफ आया जने मदीने पाक में पहुंचा न वरी मदीने शरीफ में एकड़ो वक्त आयो डुकर पइजियो मींह न उठो मस्जिद खमामा अजब ता विदो न मस्जिद नबवी शरीफ जो बाब सलाम आ उन जे सामो पंजन कुबन वारी मस्जिद दव लिखियो पियो मस्जिदुल खमामा खमामा जी माना है कक्कर इन मस्जिद में हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जुम्मे जो खुतबो पिया ॾियनि छा पिया कनि जुम्मे जो खुतबो पिया ॾियनि सरकार जुम्मे जो खुतबो पिया ॾियनि त साम्हूं दरवाज़े खां हिकिड़ो एराबी बद्दू ॿाराड़ी जो हीअं दाख़िल थियो साईं जन मिंबर ते खुतबो हले पियो उन एराबी रड़ कई या रसूल अल्लाह साईं मींह न उठो आहे माण्हू मरी विया जानवर मरी विया पोखूं सुकी वियूं अल्लाह खे चओ त मींह वसाए साईं जन खुतबो रोकियो जेका तकरीर हली पई रोके हीअं हथ खयो या अल्लाह मींह वसा वड फुड़ो वसा लागी तो वसा खैर वारो वसा बरकत वारो वसा एड़ो मींह वसा जैसा पोखूं आबाद थियन फसल सावा थियन मौला उहो असां के मींह वसा असां भी चवंदा हुजूर जन जा बुक झलियूं बीठा मींह वसण शुरू थी वियो मथां खची जा फड़ा पियला छत जेका हुई न उहा लिंब सिंब थियल न हुई मथां हीअं मींह ट्रिमण लॻो उहे कतरा असांजे ॾाढियुनि खां ट्रिमन पिया दुआ हले पई मींह ट्रिमे पियो मींह जो शुरू थियो त बकिया जुम्मे जो ॾींहुं मींह बंदि न थियो छंछर मींह चालू आचर मींह वसंदो रहियो सूमर मींह वसंदो रहियो अंगारो अरबा कमीज़ वरंदो जुम्मो 8 ॾींहं असां बि चवंदा सिज न ॾिठोसीं तिड़को न ॾिठोसीं 8 ॾींहंनि में वरी साॻो जुम्मो 8 ॾींहं ते साईं जन साॻे मेंबर ते खुतबो पिया ॾियनि साॻो एराबी साॻे दरवाज़े खां या रसूल अल्लाह हेठां यूं भरजी वियूं घर ढही विया माण्हू ॿुॾनि था माल मरनि था पंहिंजे रब खे चओ मींह बंदि करे हुजूर जन हीअं कयो आङुर जो इशारो अल्लाहुम्मा हवालीना वला अलैना या अल्लाह असांजे मदीने जे चौधारी वसा असां ते न वसा असां बि चवंदा त हीअं जो कयूं न आङुर त ककर हीअं टिड़ंदा विया पखड़ंदा विया पोइ ते हटंदा विया ऐं मदीने शरीफ़ जे ईअं चौधारी फिरी पिया जीअं गिचीअ में हार पाइबो आहे ईअं मदीने शरीफ़ जे मथां हार पाए ककर बीही रहिया ॿाहिरि मींह वसे पियो अंदरि मदीने में कणी न पई 8 ॾींहंनि खां पोइ असां सिज ॾिठोसीं पोइ उन महिल जेॾी महिल इहो मौजज़ो थियो न असां ईअं सम्झो त ॼणो ककरनि जूं डोरियूं मुस्तफा जे आङुर में ॿधल हुजनि जाॾे हुजूर जी आङुर फिरे पई ओॾे ककर पिया वञनि वाह मुस्तफा तुंहिंजो कमाल पोइ ओॾी महिल हुजूर जन फरमायो
त जॾहिं मां नंढड़ो हुयुसि मके में मींहुं न उठो हुयो त मुंहिंजे वसीले सां मुंहिंजे चाचे अबू तालिब रब खां मींहुं घुरियो हो। तव्हांखे यादि आहे? पोइ मुंहिंजे चाचे अबू तालिब हिकिड़ो शेर पढ़ियो हो, अॼु को आहे मूंखे उहो मुंहिंजे चाचे जो शेर ॿुधाए। मां अॼु उहो पंहिंजे चाचे जो शेर ॿुधणु चाहियां थो। आहे को तव्हां में जेको मूंखे उहो शेर पढ़ी ॿुधाए? हज़रत मौला अली शेर ख़ुदा चयो, या रसूल अल्लाह मूंखे उहो शेर यादि आहे जेको मुंहिंजे बाबे पढ़ियो हुयो। वबियद युस्तस्कल गमाम बिवजही सिमालुल यदामा व इस्मतुन लिल अरामिली। हुजूर जो हसीन मुखड़ो रोशन चेहरो जंहिंजे सदके सां मींहुं वसंदा आहिनि। हुजूर जन जेॾी महिल पंहिंजे चाचे जा इहे शेर अलीअ जे ज़बानी ॿुधा त हुजूर जे अखियुनि में ॻोढ़ा बहनि। पंहिंजे चाचे जो नंढपण वारो उहो ज़मानो साईं करीमन खे यादि अची वियो, अखियुनि मां लुड़क वहण लॻा। पाण फरमाए मुंहिंजे चाचे सच फरमायो हुयो। सल्लल्लाहु अलैहि हाणे ही हदीस पूरी कयां जेका पहिरीं शुरू कई हुयमि, यादि आहे विसरी वई? चओ सल्लल्लाहु अलैहि कया। उहो शख्स चई त मां पहिरियों भेरो मके में आयुसि, हुजूर जी ज़ियारत कयमि। मूं पुछो त अंत रसूलुल्लाह, तूं अल्लाह जो रसूल आहीं? पाण फरमाए हा मां अल्लाह जो रसूल आहियां। जॾहिं तोखे ॾुख ग़म अचनि मां दुआ घुरां, रब तुंहिंजा ॾुख लाहे छॾी। जॾहिं तव्हां ते मींहुं न वसे, बारिश न वसे, ॾुकर थी वञे, मां मुहम्मद दुआ घुरां तव्हांजा ॾुकर लही वञनि, मींहुं वसी वञनि, वैरान पट ऐं पोठा रब आबाद करे छॾे। ऐं वैदा कुंत बिअर्दिन कफरा औ फलातिन फदल्लत राहिलतुक फदअतहु रद्दहा अलैक। जेकॾहिं तूं जंग में हुजी, अणवस वैरान जाइ में हुजी, तुंहिंजी ॾाची गुम थी वञे, तुंहिंजी सवारी गुम थी वञे, ऐं मां मुहम्मद दुआ घुरां त तुंहिंजी विञायल ॾाची सामान सुधी रब मोटाए। मां उहो नबी आहियां तुंहिंजो, तू मुंहिंजे सदके अल्लाह ताला तुंहिंजूं मुश्किलातूं टारे छॾे, तोते मींहुं वसाए, तोते गुमशियल थियल शयूं मोटाए ॾिए। पोइ मूं अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह अहद इलैया, को मूंखां वाइदो वठणो हुजेव त वठो, मूंखे का नसीहत करणी हुजेव त कयो, मूंखे को सबक सेखारणो हुजेव त सेखारियो। पोइ साईं फरमायो त हा कुझु ॻाल्हियूं मां तोखे चवणु चाहियां थो, जे तो मूं ते ईमान आंदो आहे, मूंखे नबी मञियो आहे त पोइ मुंहिंजूं ॻाल्हियूं मञजांइ। पोइ जेके मदीने वारे साईं उन खे ॻाल्हियूं ॿुधायूं, तव्हां ककड़ वारा उहे ॻाल्हियूं तव्हां बि ॿुधंदव, उहे ॻाल्हियूं मञंदव, उन्हनि ॻाल्हियुनि ते अमल कंदव। ॿुधायां तव्हांखे, साईं फरमायो ला तसुबुन अहदा, कॾहिं बि कंहिंखे गार न ॾिजांइ, इहो मूं मुहम्मद जो तोखे हुकुम आहे। कंहिंखे बि घटिया लफ़्ज़ न ॻाल्हाइजांइ, कंहिंखे गुथो लफ़्ज़ न ॻाल्हाइजांइ, जेको कंहिंखे न वणे, कंहिंखे गार हुजे, ईज़ा ईंदड़ लफ़्ज़ हुजनि, इहे कंहिंखे न चइजांइ। उहो शख़्स चवे थो त फमा सबत बदहु हुर्रन वला अब्दन वला बईरन वला शाता, उन ॾींहं खां वठी मरंदे बाक़ी ताईं कॾहिं बि कंहिं इंसान खे, कंहिं माण्हू खे, कंहिं जानवर खे, कंहिं उठ खे, कंहिं बकरी खे, कंहिं जीत खे बि कॾहिं गार न ॾिनई, घटिया लफ़्ज़ न ॻाल्हाई। मुहम्मद सां वाइदो करे आयो आहियां, इहो वाइदो पाड़े ॾेखारी।
वो ककड़ वारा तव्हां में भी को आहे जेको मुस्तफा जे इन वायदे ते अज मूंसा वायदो करे त कंहिंखे गार न ॾींदो। ॿ टे ॼणनि हथ खयो आहे। ॿियो गारियुनि जा मवाली आहियो छा? गारियुनि में मज़ो ईंदो अथव छा? गार ॾियण में सुठी ॻाल्हि आहे छा? चओ त इंशाअल्लाह कंहिंखे गार न ॾींदासीं। हथ मथे करे चओ कंहिंखे गार। तू तो पी के तो गारियूं नी, तू तो मां के तो गारियूं नी। मुस्तफा करीम फरमाए तो जानवर के, जीत के, बकरी के या उठ के, घोड़े कापे के भी गार न जो, घटिया लफ्ज न ॻाल्हायो। मोमिन बाने जी ज़बान साफ सुथरी पाकीज़ा हूंदी आहे। गंदा माण्हू मुनाफिक माण्हू गारियूं ॾींदा आहिनि, मोमिन ॻाल्हाईंदा आहिनि त दुआऊं ॾींदा आहिनि, सुठा लफ्ज ॻाल्हाईंदा। छा था चओ? अमल कबो। मां तो चवां इन हिकड़ी ॻाल्हि ते अमल करे वञी त तूं वली उल्लाह थी वञी। हिकिड़नि माण्हुनि खे आदत थी वेंदी आहे न, जेसिताईं गार न ॾियनि तेसिताईं मानी न वणंदनि। पर न, मोमिन बानो उहो आहे जेको हमेशह सुठा सिधा लफ़्ज़ ॻाल्हाईंदो आहे, जंहिंसां कंहिंजी दिलि आज़ारी न थिए। साईं फरमाइनि था सिबाबुल मुस्लिम फुसूकुन व क़ितालुहु कुफ्रुन, के मोमिन खे गार ॾियणु, मोमिन खे गार ॾियणु, मोमिन खे गार ॾियणु वॾो गुनाह आहे। कंहिं मोमिन सां लड़ाई करणु कुफ्र आहे। मोमिन के गार ॾियणु वॾो गुनाह हुआ। मोमिन सां लड़ाई करणु कुफ्र आहे। मोमिन बानो उहो आहे जेको न कुफ्र कंदो आहे न वरी वॾो गुनाह कंदो। चओ न कंहिंसां कंहिंखे गार ॾींदासीं, न कंहिंसां विढ़ंदासीं। हिकिड़ा वेड़ा माण्हू हरू भरू बि ॿियनि जे झेड़े में बि टंग अड़ाईंदा। पुट झेड़ो सुठी ॻाल्हि नाहे। लड़ाई झगड़ो अल्लाह खे न वणंदो आहे। अल्लाह खे सुलियो वणंदो आहे। रुठल हुजनि उन्हनि खे परचाए 20 हजनि जो सवाब तोखे मिलंदो। अॼु ठाहिण वारा थोरा, ड्राहिण वारा घणा बणिजी विया आहिनि। पर मोमिन बानो हमेशह सुलियो कराईंदो आहे, विढ़ियलनि जे ठहराव कराईंदो आहे। इहा ईमान जी निशानी आहे। ऐं मुनाफिक माण्हू चवंदो भुर भुर छेड़ा। जंग मचाइण वारा न बणिजो, जंग ठारण वारा बणिजो। इहो मदीने वारे साईं जी तालीम आहे। पोइ उहो असां बि चए थो हुज़ूर जन मूंखां वाइदो वरितो त कॾहिं कंहिंखे घटिया लफ़्ज़ गार न ॾींदे। मूं वाइदो कयो त सारी ज़िंदगी वरी कंहिंखे गार न ॾिनो। वरी ॿी ॻाल्हि साईं जन फरमायो त वला तहकिरन शैअन मिनल मअरूफ व अन तुकल्लिम अखाक व अंत मुनबसितुन इलैक वजहुक। साईं फरमायो त चङा कम कंदो कर, चङो थी हल, भला ॿी चङाई नथी पुॼई कंहिंसां ॻाल्हाई त मुर्की ॻाल्हाए। चेहरो मुर्कंदड़ चेहरो, सुठो नरम मिठो ॻाल्हाए। इहो मूंसां वाइदो कर त तूं हर कंहिंसां चङाई कंदे, भला ॿी चङाई नथी पुॼई मन मुर्की ॻाल्हाई, सुठो ॻाल्हाई। चए तो मूं वाइदो कयो या रसूल अल्लाह, तव्हां सां वाइदो आहे अॼु खां वठी वरी मां कॾहिं बि तव्हांजे इन हुक्म जी भञकड़ी न कंदुसि। अञा साईं को वाइदो वठण चाहियो? साईं फरमायो हा, हिकिड़ो अञा मूंसां वाइदो कर। वरफा इज़ारक इला निस्फ़ साक फ़इन अबैत फ़इलल कअबैन व इय्याक व इस्बाल अल अज़ार फ़इन्नहा मिनल मखीलत व इन्नल्लाह ला युहिब्बुल मखीला। पंहिंजी गोड या कांच खे भेॼुनि खां हेठि न लड़काए जाए, छो त भेॼुनि खां हेठि लड़काइण तकबर आ, वॾाई आ। अल्लाह खे वॾाई न वणंदी आ। कांच एॾी न कयो जो तव्हांजी भेॾी निकल हुजे। हीअ भेॾी निकाइण, गोड डिघी, कांच डिघी, भेॾी निकल हुजे। साईं फरमाइनि था त इहा वॾाई आहे, वॾाई रब खे न वणंदी आहे। ही कांच थोरी हिते मथे
असां बि चए थो मदीने वारे मीर मूंखां इहो वाइदो वरितो मूं अहिड़ो वाइदो कयो जो वरी सारी ज़िंदगी कॾहिं बि भेॾीअ खां हेठि कांच न लड़कायमि ऐं आख़िरी ॻाल्हि साईं फरमाए वा इन इम्रुन शतमक व अय्यरक बिमा यअलम फीक फला तुअय्यिरहु बिमा तअलम फीह फइन्नमा वबालु ज़ालिक अलैहि मुझे ध्यान कयो त मां हदीस जो तर्जुमो कयां तवज्जो मुड़े हबीबन मुखां आख़िरी वाइदो इहो वरितो त जेकॾहिं तुंहिंजे ऐब जी कंहिंखे ख़बर पइजी वञे माण्हुनि सां तुंहिंजे ऐब जूं ॻाल्हियूं करे त फलाणे में हीअ ऐब आहे फलाणो अहिड़ो आहे फलाणो अहिड़ो आहे तुंहिंजी गिला करे ऐं तोखे ख़बर आहे उन जे ऐबनि जी तूं उन जा ऐब न उघाड़े हुन तोसां तुंहिंजा ऐब उघाड़िया हुन तोखे ख्वार करण जी कोशिश कई पर तूं ईअं न कजां हू चवनई तूं मच वातां वराए अग अगराई जो करे खता सो खाए पलव में पाए हलो कीने वारो की न की तव्हांखे मालूम आहे त फलाणे में हे ऐब आहे फलाणे में हीअ ग़लती आहे तव्हां हुन जा ऐब न उघाड़ियो तव्हां हुन जो ढक ढकियो अल्लाह क़यामत जे ॾियारे तव्हांजा ढक ढकी छॾे साईं फरमाइनि था जेको ॿिए जा ऐब फोलींदो अल्लाह हुन जा ऐब राजन में ज़ाहिर करे छॾींदो जेको ॿिए खे ख्वार कंदो अल्लाह उन खे ख्वार कंदो दुनिया में बि आख़िरत में जेको ॿियनि जा ऐब ढकींदो अल्लाह उन जा ढक ढके छॾींदो बेटा जेकॾहिं कंहिंजा ऐब ॾिसी ऐं उन जो ढक ढकींदो असुल में इहो पंहिंजा ऐब पाण ढकींदो ॻाल्हि सम्झ वाले न सम्झो ककड़ वारा तोखे ख़बर पए त करमुला में हीअ ग़लती आहे पोइ कानो खणी हुनखे ॿुधा फलाणो अहिड़ो न हर इंसान ऐबदार आहे हर इंसान ख़ता जो पुतलो आहे तो में ऐब कोन्हनि जी जेकॾहिं पंहिंजा ऐब ढकण चाहीं थो न ॿियनि जा ऐब ढके अल्लाह तुंहिंजा ऐब ढके छॾी मन सतर अन मुस्लिमिन सतरहुल्लाहु यौमल क़ियामा जेको मोमिन जा ऐब ढके थो अल्लाह क़यामत जे ॾियारे उन जा हड़ई ऐब ढके छॾी कंहिंखे ज़लील न कयो कंहिंखे रुसवा न कयो कंहिंजा ऐब न खोलियो कंहिंखे शर्मसार न कयो माण्हुनि जे साम्हूं कंहिंजो ऐब खोले उन खे माण्हुनि जे अॻियां ख्वार ऐं शर्मसार न कयो न त इहा ॻाल्हि वरी मोटी तव्हां ॾे बेटा ई सोने फरमाया त खर जा खॾ खई पवण कारण पिरीअ जे खॾ खई त मुंहिंजो पिरी इन में पवे ॿिए जे लाइ खॾ खई तंहिंमें पाण पई वञी गद्दू दी गार थियो मता तुंहिंजो ई तोखे लॻे ओ मिठा त ॿियनि जा ऐब न खोलियो अल्लाह तव्हांजा ऐब ढके छॾींदो इहा मदीने वारे जी तालीम आहे इहो सुहिणे नबी जो सबक़ आहे इहो मदीने वारे मीर जी उम्मत खे तालीम मिलियल आहे अमल कंदो हा ऐं आख़िरी ॻाल्हि जेके निमाज़ न पढ़ंदा आहियो से 5 वक़्त निमाज़ पढ़ो छो त निमाज़ मुसलमान जी सुञाण निमाज़ ईमान जी अलामत आहे निमाज़ मुसलमान ऐं काफ़िर जे विच में संधे करण वारी फ़र्क़ करण वारी शइ निमाज़ आहे मोमिन कॾहिं निमाज़ न छॾींदो आहे मोमिन हमेशह निमाज़ पढ़ंदो आहे पोइ छा तव्हां बि निमाज़ पढ़ंदो मथे मथे हथ खणो निमाज़ पढ़ंदो अल्लाह करीम असां सभिनी खे निमाज़ी बणाईंदो मदीने वारे साईं जे ॾसियल रस्ते ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो वमा अलैना इल्लल बलाग अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला